भिटचा में सरकारी अस्पताल जे गेट आरो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी कटौती दुकान भिटचा में सरकारी अस्पताल जे गेट आरो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी कटौती जा दुकान खुली विया। मुस्तहक औरतन खे ठगन जो टोलो लुटण लगो। करीब बेवा औरतन खे कार्ड खोले ॾियण जे कूड़े बहाने ते 2000 रुपया वरता पिया वञन। 62 डिवाइस माफिया सरेआम 2 नंबरी करण लगा। मुस्तहक औरतूं दरबदर। 62 डिवाइस माफिया बादशाह जतोई पंहिंजा एजेंट मुक़रर करे छॾिया। अहिड़े अमल ते डायरेक्टर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मटियारी, डिप्टी कमिश्नर मटियारी, SSP मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला SHO भिटचा खां मुतालबो कयो त मुस्तहक औरतन जी आयल वज़ीफ़े जी गैर क़ानूनी कटौती रोकराई वञे ऐं ठगन जे टोले खे सोघो कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।